उनजे करे त चवाई थी तोखे अदा त ओसी ताईं तोखे जाबिर जी हेठाई करणी पवंदी जेसी ताईं उन माईअ जो ॾस वठी माईअ खे पूरो नथो करीं। ठीक जी न तो जो मां हींअर ई वञा थो इने पर पानी छॾे वञी तो पेर में ॾस मलूका अॼु बेपारी जी निमाज़ में रुंडे जो छोरन खे निमाज़ पढ़दे मूं ॾिठो इहो उन्हनि जो को मिकर हूंदई बाबा। हर गुनाहन को तौबा तौबा ज़ारी असुल गेसी असांखे सुधरी आई बाबा लानत रुंडा तेरी बूथ जो हेड़े उठ के मजो पी पियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पांच जावेर जी न्यू ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका हूँ दोस्तों। वीडियो के मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते भी क्लिक कयो दोस्तों। तो हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हसीना बेगम जी हिकु नई चाल आहे दोस्तों, जेका रूंडे खे हुन सम्झाई आहे, पर हुन हसीना बेगम खे ख़बर न आहे त हू रूंडो जेको आहे त मुंहिंजो भाउ केतिरो वधीक कमीनो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हसीना बेगम जेको आहे त रूंडे खे चयो आहे त जाबिर जा तोखे तेसिताईं पेर मेटणा आहिनि, जाबिर जी हेठां ई करणी आहे। जेसिताईं तूं हुनखे जेको आहे त गुलनार जो ॾस वठी ऐं गुलनार खे बि पूरो नथो करीं तेसिताईं जेको आहे त जाबिर जो पीछो तव्हां छॾिणो ऐं जाबिर जा जेका पेर मेटणा आहिनि। पर मां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडो केतिरो कमीनो आहे। जॾहिं हू जाबिर वटि वञे थो त जाबिर जी का बि ॻाल्हि नथो मञे दोस्तों, ऐं रहंदो ई वरी जाबिर जी बेइज़ती करे जाबिर खे जेको आहे त दौंस ॼाराए थो दोस्तों। रूंडो हिकु कमीनो आहे, ओॾा पंहिंजी भेण खे चए थो त मां जेको आहे त जाबिर सां ठाह थो कयां, जाबिर जे पेरनि ते हथनि मुंहिंजा, पर जेको आहे त रूंडो ईअं कोन थो करे। पर हू जेको जाबिर सां अछर थो करे थो उहो ॾिसण वटि आहे दोस्तों। तव्हांखे जेको ॾिसण लाइ मिलंदो त हू जाबिर सां कॾहिं बि ठाह कोन कंदो दोस्तों। पर जेसि ताईं जेको आहे त रूंडो थी सघे थो हेठां ई करे करे जेको आहे त गुलनार ताईं पहुचे ऐं जेको आहे त हू गुलनार खे ख़तमु करण जी कोशिशि करे। जे अगरि रूंडे जे हथ गुलनार लॻे थी दोस्तों त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहा बि रावल खान आहे जेको आहे त वलूअ वांगुरु जेको आहे त या त ज़हर जो शिकार थी वेंदी या त हुनखे घोटो ॾेई करे मारींदा, एतिरा कमीना आहिनि दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडे जे छोरनि जेको ॿियो मिकिर शुरू कयो आहे दोस्तों, तस्बी हथ में टोपी पाए ऐं मसीद जो पासो वरितो अथऊं। त इन में बि का हिकु वॾी चाल हूंदी। ॻोठ जा माण्हू जीअं त चवनि था त रूंडे जो पुट जेके त सुधरी चुका आहिनि ऐं हू मसीद में वञनि था, 5 वक़्त निमाज़ पढ़णु लॻा आहिनि। पर मां तव्हांखे ॾसींदो हलां त इन में का बि सदाकत न आहे। हू रूंडे जा पुट आहिनि, शैतान जा पुट आहिनि दोस्तों। हू सिर्फ़ु जेको आहे त माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ सभु कुझु करे रहिया आहिनि दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।